बराबर पीर करामत असां मुसलसल ज्यादतियूं कंदो पियो अचे ऐं हर नाजाइज़ी उनखे फबंदी थी अचे। पर हाणे ईअं न थींदो, छो त मूं एसपी राणा साहब सां ॻाल्हाए छॾियो आहे ऐं राणा साहब हिकु निहायती ईमानदार माण्हू आहे ऐं हुन साथ ॾियण जी मूंखे पक बि ॾिनी आहे। रईस, जंहिं गादीअ ते पीर करामत वेठो आहे, असुल गादीअ जो वारिस पीर एहसान आहे। पीर एहसान बाबा पंहिंजे मुल्क पहुची चुको आहे ऐं हिन वक़्तु कराचीअ में आहे। बाबा साईं, अव्हां खे पीर एहसान सां मिलणु घुर्जे। दीनू, तूं ज़ख़्मियुनि जे इलाज जो बंदोबस्तु कर। उन्हनि जे दवाउनि ऐं इलाज जो ख़र्च सभु असां भरींदासीं ऐं ज़ख़्मियुनि खे कंहिं क़िस्म जी तकलीफ़ न अचणु घुर्जे। हा रईस, मां ज़ख़्मियुनि खे दवा वठी ॾींदुमि। मां स्टोर वारे खे चई छॾियो आहे त बिल रईस अनवर पाण भरींदो। बाबा, इहो तमामु सुठो कयो अथई दीनू, पर आउं वक़्तु कढी पीर एहसान सां ज़रूरु मिलंदुसि, छो त मूं ॿुधो आहे त पीर एहसान वॾे अख़लाक़ जो मालिक आहे। हा रईस, इन पीर करामत सां पाण ई पीर एहसान पुॼंदो, छो त बाबा गादीअ जो असुल वारिस बि पीर एहसान ई आहे। ठीकु आहे दीनू, ज़ख़्मियुनि जी वधि खां वधि पारत अथई। हा बाबा साईं, ठीकु आहे। मुर्शिद साईं, कारोबार बंदि थी वियो, दुआ कयो। उतारे जे मटीअ मां पाणी जी बोतल भरे वञी दुकान जे चैनी कुंडनि खे छटकाए। रिस्क जा बंदि दरवाज़ा बि खुली वेंदई, सभु सड़ायूं अथई। बेशक हक़ मुर्शिद साईं। पीर साईं, मां न्याणियूं साण करे भेड़ वठी आयो आहियां। मुंहिंजी ससी तव्हांजी हवेली में कैद आहे। असां ते बाज करे असांखे पंहिंजी न्याणी वापसि करियो। ओड़ा छा पियो ॻाल्हाई? चरियो थी वियो या दिमाग़ ख़राब थी वियो थी? कुराड़ा, कंहिंसां थो ॻाल्हाई? ही मुर्शिद साईं पीर करामत आ, जंहिंजी बाज जा होका हिंद सिंध में आहिनि। अरे तूं न ते इल्ज़ाम थो हणी? हा मुर्शिद साईं, इहो इल्ज़ाम न पर हकीकत आहे। असांजी ससी तव्हां वटि आहे। छोकिरी, छा तोखे असांजे ज़बान ते एतबार न आहे? मुर्शिद साईं, तव्हांखे वास्तो आहे पंहिंजनि वॾनि जो। मूंखे मुंहिंजी ससी वापसि करे ॾियो। मुर्शिद साईं, असांखे ख़ाली हथे न मोकिलियो। ओड़ा, तूं हाशिम जो भाउ आहीं न? जी मुर्शिद साईं। तूं न हाशिम जो भाउ आहीं न, जंहिं मुंहिंजा बेगुनाह ॿ माण्हू मारिया हा। मूं ते इल्ज़ाम हणी तूं भाउ खे बचाइणो चाहीं? मुर्शिद साईं, मूंखे सिर्फ़ु पंहिंजी जी ससी खपे, बस। बाबा अदपलिया, पीर एहसान साईं। एहसान? हा चाचा, मां पीर एहसान तुंहिंजो भाइटियो, हिन दरगाह जे गादीअ जो हक़ीक़ी वारिस। हक़ीक़त हिन हाल जी जे ज़ाहिर कयां ज़री। लॻे माठ मिरुनि खे डूंगर पवन डरी, वञनि हण भरी, ओभर उभरे की न की। ओभर उभरे न उभरे, पर तूं जेको उभरियो आहे न, तोखे उसरण न ॾींदुसि। चाचा साईं, अॼु ज़ुल्मनि जो सिज लही वियो अथई। अॼु तुंहिंजे साम्हूं सच जो सिज उभरियो आहे, जंहिंखे लाहण तुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। छो त मां पीर एहसान आहियां, पीर तवंगर खान जो पोटो। उहो पीर तवंगर जंहिं सचाईअ जो साथ ॾेई पंहिंजो सिर ॾिनो। तो गादीअ जी पीराणी पग ॿधी, मुरीदनि ऐं फ़क़ीरनि जे मिल्कियतुनि ते कब्ज़ा कया। मुंहिंजे मरहूम पीउ जो रूह रंजायो आहे तो। चाचा,
इन नाले जे पीर खे बुजुर्गनि ऐं नंगनि जो कहिड़ो एहसास। तुंहिंजो सूर मां ॿुधंदुसि। जज तूं मूं वटि अचिजे। मां पीर एहसान खां लफ़्ज़ लफ़्ज़ जो बदिलो वठंदुसि। जीवण अखबार खणी आयो ही खैरता है न? बाबल साईं खैर आहे, बाक़ी पीर करामत मुल्क सफ़ा ये तपाए ॾिनो आहे। ही सॼी ख़बर पीर करामत जे ज़ुल्म सां भरी पई आहे। मुंहिंजी जीवण शैतान खणी केॾो बि ताक़तवर छो न हुजे, हिक न हिक ॾींहुं माण्हू उनखे पत्थर ज़रूर हणंदा। पीर करामत खे बि हिक न हिक ॾींहुं को न को माण्हू पत्थर हणण जे लाइ ज़रूर ईंदो। बाबल साईं अख़बार में ख़बर छपी आहे, पीर करामत माण्हू साण करे वॾेरे अनवर जी ज़मीन ते कब्ज़ो कयो अथई। बाबल साईं अलाए केतिरा माण्हू ज़ख़्मी कया अथनि। पोइ छा थियो? वॾेरे अनवर का मज़ामत कई या बस? बाबल साईं अख़बार में बस इहा ई ख़बर छपियल आहे, वधीक ख़बर नाहे। ठीकु आहे मुंशी, तूं भले हल, आरिन खे पाण बि ॾे ऐं ॿिज बि ॾे। हल। जी बाबल साईं, मां वञा पियो। सरदार साईं जी बादशाही जो ख़ैर। घुर्जे बि ख़ैर। साईं दादा ॿुधो अथमि त इहो जेको पीर करामत आहे हिन आसपास जे ज़मींदारनि जे लाइ वाह ॿारे ॾिनी आहे। सरदार साईं पीर करामत वॾेरे अनवर जे माण्हुनि ते हमिलो कराए उनखे भॼाए छॾियो आहे ऐं उन जी ज़मीन ते पंहिंजा काटकू विहारे छॾिया अथई। ऐं सरदार साईं अव्हांखे ख़बर आहे त वॾेरो अनवर असांजो मोहसिन आहे ऐं वॾेरे अनवर हाशिम दिलावर खे पनाह ॾिनी हुई। साईं दादा मूं बि मथे ॻाल्हायो आहे, थोरनि ॾींहंनि जे अंदरि तूं ॾिसजे इन पीर करामत जो कहिड़ो हशर थो थिए। सरदार साईं मथी लेवल ते जेके पीर करामत जा मुखालिफ़ आहिनि न उन्हनि पीर करामत जो तॾावेड़ जो बंदोबस्त करे छॾियो आहे। हा साईं दादा, सियासत में वॾा खेल थींदा आहिनि। हाणे वरी वॾनि सियासतदाननि पीर करामत जे मुक़ाबले में पीर एहसान खे मैदान में लाथो आहे। हा सरदार साईं, सियासत में वारा फेरी पई थी हले, ॾिसूं छा थो थिए। साईं दादा पीर एहसान सुठो माण्हू आहे। पीर करामत जे भेट में पीर एहसान निहायत शरीफ बेहतरीन इंसान आहे। पीर एहसान जी हिकु हैसियत आहे, तूं ॾिसजे हिक न हिक ॾींहुं इहो ई पीर एहसान पीर करामत जी तॾावेड़ कंदो। तॾावेड़ साईं दादा मुंशी जीवण गुदाम ते वियो अथई, हारिन खे बिज जो ई भाण ॾींदो, तूं हुन ते नज़र रखजांइ ऐं इहो ख़्यालु कजांइ मथां कंहिं हारी नारी खे तंग करे। जी सरदार साईं। लोंग फ़कीर हाणे छा थींदो? ॿई वॾा पाण में अटकी पिया आहिनि, हाणे असांजो छा थींदो? मुराद घर जॾहिं सान विढ़ंदा आहिनि न कूड़ा त लताड़जी वेंदा आहिनि। यार हिननि ॿिन्ही वॾनि जी वेड़ में लाइ केतिरा असां जहिड़ा ग़रीब पीसिजी वेंदा आहियूं। छा असां बि उन्हनि ग़रीबनि में शामिल आहियूं? लोंग फ़कीर असां बि मुफ़्त में मरी वेंदासीं। मुराद यार असां ज़िंदह किथे आहियूं? असां त पंहिंजा लाश कुलनि ते खणी जी रहिया आहियूं। असां वटि बचो छा आहे? असांजो अल्लाह ताला सभु कुझु चट थी वियो, असांजी इज़तुनि जा जनाज़ा निकिरी विया। मुराद यार असां त घुमंदड़ फिरंदड़ लाश आहियूं। लोंग फ़कीर ख़बर नाहे त इहा गादी कंहिंखे मिलंदी।
मुराद है इन समाज में कंहिं हक़दार खे भला हक़ मिलियो आहे छा? मुराद कादी कंहिंजी बि हुजे पर कब्ज़ो त पीर करामत साईं जो आहे। हिते जेको ॾाढो आहे सो काबू आहे। पर मां ज़ुल्म जो साथ न ॾींदुसि। चुप कर जरिया। ज़ुल्म उहो आहे जेको तोसां हाणे थिए, जेको ॿिए सां पियो थो थिए उहो तोसां ज़ुल्म न आहे। ठीकु आहे लौंग फ़क़ीर, तूं वॾो आहीं, जीअं तूं चईं थो उहे सही हूंदो। हाणे हलिया त आस्थाने ते हलो, मुर्शिद करामत साईं ॼाण आयो। ॾिसूं था त मुर्शिद साईं पीर एहसान जो कहिड़ो थो असर करे। हलिया। पीर एहसान जो त मां अहिड़ो असर कंदुसि जो विलायत त विसरी वेंदुसि, पर न रहंदो घर जो न घाट जो। तूं पीर एहसान खे कुछ भी न करे सघंदे, छो जो दुनिया खे ख़बर पइजी वई आ त तूं कूड़ो पीर आहीं, ज़ालिम आहीं, तूं शराबी आहीं। तूं सच्चो पीर त पीर एहसान आहे, जेको हिन गादीअ जो हक़ीक़ी वारिस आहे। रेशम हाँ हाँ हणी गढ़ चंबो बी छो रहे, हणी गढ़ न धारी आया न तॾहिं तो चंबा हलारी। ॾाढे पुटरीअ मां हुजां त हथ न खणी आ। तूं मुंहिंजी ज़ाल आहीं ऐं मुंहिंजी मुखालफ़त थी करे ऐं हिन पीर एहसान जी नेकी थी करे जेको वते तो मुंहिंजे मुरीदनि खे भड़काईंदो। पीर करामत साईं, मां सच्ची ॻाल्हि कई आहे। तोखे सच ॿुधण सां एॾी कावड़ छो थी वठे? तूं मुंहिंजी ज़ाल आहे, इख़लाक़न तोखे मुंहिंजी हिमायत करणु खपे। ज़ाल? काई ज़ाल? न पीर साईं न, मां तुंहिंजी ज़ाल न, पर मां तुंहिंजी रखेल आहियां। कहिड़ा तो ज़ाल जा हक़ अदा कया आहिनि? जेकॾहिं तोखे का चङी छोकिरी मिली वञे न त मूंखे मारे उन सां शादी कंदे। लॻे थो तोखे मारणो ई पवंदो। मां छा कयां बाबा, छा कयां? ससीअ जी जुदाई मुंहिंजे याह में कंडे जी अटकी पई आहे। मां जवान जीअरी भेण खे कीअं विसारियां बाबा, कीअं? मां छा करियां मुंहिंजा धीअ, मां मजबूर आहियां, बेवस ऐं लाचार आहियां, कमज़ोर, कुराड़ो ऐं अकेलो आहियां। पीर करामत जहिड़े कहारे सां कीअं विढ़ा धीअ, कीअं विढ़ा, कीअं विढ़ा। मुड़ुस माराई, हाणे इन पोड़े पीउ खे माराए, इन ससुई जे पोयां अलाए अञा केतिरा सिर वेंदा। बाबा, ओ बाबा, असां पीर करामत सां विढ़ंदासीं कोन। असां त पीर करामत खे मिंत मेड़ कंदासीं। पीर करामत भी तो माण्हू आहे न, दिल जे कंहिं कुंड में रहम भी तो हूंदुसि। बाबा, मां हुनखे मिंतू इलाज कंदसि, खणी पोती पेरनि ते रखंदीसांसि बाबा। पोइ त तोखे बि खंबे वेंदो। अहिड़ा बुल त पीर करामत खे अलाह ॾियारे। क़बरुनि खां ॿेर घुरण हली छा कंदासीं? पीर करामत ॾिसण में त इंसान आहे, पर अंदर में शैतान आहे, शैतान। बाबा, वो चवंदा आहिनि न त पीर पुट न ॾींदो त ज़ाल त भला कोन खसींदो न। बाबा, हिकु दफ़ो मिंत कयोसि था, जेकॾहिं मञींदो त वाह वाह, न त खणी मोटी ईंदासीं। भुलियल आहीं मीरा, भुलियल आहीं। इहो अहिड़ो पीर अथई जो पुट बि कोन ॾींदो ऐं ज़ाल बि खसे वेंदो। ठीकु आहे बाबा, ठीकु आहे, तूं भली न हल। मां पंहिंजी ससीअ जे लाइ इहो सूर बि खणंदसि, पोइ जेको थियो न ॾिठो वेंदो। ठीक, मेरा थी हलंदासीं, पीर करामत दे हलंदासीं, भेड़ खणी हलंदासीं। बहादुर बचा कहिड़ियुनि सोचुनि में गुम आहे? मामा साईं, समझ में नथो अचे त ससुई आख़िर केॾांहुं वई?
वैस अहम ख़बर इहा आहे त ससी पीर करामत खां निकिरी वई आहे। त पोइ वई केॾां? बहादुर बचा, पीर करामत असांजो मुर्शिद आहे, पीर आहे असांजो। उन जी रूहानियत ते मूंखे को बि शक कोन्हे को। आख़िर तूं चवण छा थो चाहीं? बहादुर बचा, मां पीर साईं जे ख़िलाफ़ हिकु लफ़्ज़ बि ॻाल्हाए नथो सघां, पर हालतुनि मां अंदाज़ो लॻाए सघां थो त इहा ससु ई पीर करामत वटी आहे। न मां ईअं कीअं हूंदो? बहादुर बचा, तो पीर करामत खे रुगो मुर्शिद वारी नज़रुनि सां ॾिठो आहे, पर हक़ीक़त इहा आहे त पीर साईं रुगो ख़ाली मुर्शिद न आहे, वॾेरो बि आहे ऐं सियासतदान बि आहे। लॻे थो त हिकिड़ो कलामड़ो थी वञे। सिर लॻे सोणे सजण खे, सिर लॻे सोणे इहो त कलाम मूंखे ई कोन थो वणे। सिर लॻे सोणे सजण खे, सिर लॻे त पोइ बाक़ी बचंदो छा? इहो मूंखे न वणियो कलामड़ो जेको आहे न। हाणे मुंहिंजे ख्याल में ॿियो चवां जेको मूंखे सम्झ में अचे। कलामड़ो इने मज़ो कोन कयो, मैडम नूर जहां जो कलामड़ो चवां। अख लड़ी पतो पती मौका मिला कदी कदी आए अख निकरी पई अल्लाह अख वई आदि बसरा अख वई। अरे अख त सही आ, अजाइब जो अख निकरी पई। कलामड़ो ॿियो थो अॼु चवां। अॼु ॿियो ॾींहुं थियो आ, मुंहिंजो वात पटियो पियो आ। अॼु ॿियो ॾींहुं थियो आ, मुंहिंजो वात पटियो पियो आ। वात पटियो पियो थी सदाई, काटो न भञाए। यको तुंहिंजा राग था हलनि पिया, ने भागा कहजाएगा पाड़ोड़ो खिलायो अथई। अति फनकारनि खे मोचड़ा न आहिनि बा, फनकार ॻाईंदो आहे उनजे मथां पैसा घोरबा आहिनि ऐं खुला न थई त पोइ खुला मोटा आहिनि। खुला जे नोट हा एड़ो बेसरो गाईंदे न त माण्हू पैसा कोन ॾींदई, पादर उछलाए हणंदई। केड़ो बेसरो थो गया। सनड्रॉप कुकिंग ऑयल, कतरो कतरो कुदरत। शहर जा कुता रुगो भॼी था वञनि, बाक़ी माण्हू त मूंखे ॿुधनि पिया था। ओ बेसरा, इहो राग बंद कर, कम जी कर, कम जी करे। याद करे त असां हिते कंहिं कम जे लाइ आया आहियूं, असांजो उहो कम पूरो थिए। अदी यो कम अलफ खां बे ताईं मूंखे यादि आहे। यो दर्दीलो आवाज़ ससी जे सूरन में थियो आहे। अञा मूं तोखे राणो भेण कोन ॿुधायो आहे। राणो ॿुधी न ईअं रोई ॾी। ए बे ओ सोणी तो सिवा मुंहिंजी दिलि नथी लॻे। कहिड़ो जादू कयो अथई अथई अथई, कहिड़ो मंत्र पढ़ियो अथई। दिमागा इहे सुर न कढ, मुंहिंजो मथो थो फाटे पियो सूर खां। ॿी ॻाल्हि सिधी साईं ॿुध, पैसा ॾींदे त मां तुंहिंजो राग ॿुधंदसि, जो न त इहा ज़ुबान बंदि रख। अदी इहो ॿुधो कम मां कयां ई कोन। पैसा वठी पोइ मां राग ॿुधाईंदो आहियां कलामड़ो। पैसा न ॾींदी मां राग न ॿुधाईंदोसि। हाणे ओ अदा मां कपह विझी छॾींदसि कननि में, पर तुंहिंजो इहो बेसुरो राग न ॿुधंदसि। चुप कर, छो थो मूंखे खून कंठ में विझे। नमुड़ ते इहा सिर खणी जॾहिं विच तारूअ में ॾिनीमांइ न, तरत ठींडियूं करे वहंदई, हे राग बाग सभु विसरी वेंदई। मां पियो ॻाईंदुसि पंहिंजे मुंहुं, तूं ॿुध पंहिंजे मुंहुं। पैसा मूंखे कंहिं बि सूरत में खपनि, छो जो आऊं आहियां आछड़ो कबूतर। केॾी महिल हिन खपर त केॾी महिल हिन खपर। गुटको तुंहिंजे हिन बेसुरे राग खां ऊंदहि चङी आहे। मार का खुदा जी पुफी गरीब थी पियो आहियां। ॿिन्ही ॾोकड़ गॾु कयां पोइ मां पंहिंजी हिकिड़ी कैसेट थो कढां। ॾिस कीअं था मूंखे माण्हू ॿुधनि ऐं आङूठो गिराफ था मूंखां वठनि। मक़सदु आटो गिराफ। बाबा साईं, ही तव्हांजा मुरीद खादम आहिनि। ही सभु
पीर करामत जे ज़ुल्मनि जा सतायल आहिनि। न रुगो ही पर मां बि दरगाह जी बुहारी ॾींदोसि। पीर करामत साईं मूंखे लोधे कढियो, मजबूर थी अवां वटि आयासीं, छो त अवां हिन गादी जा असली वारिस आहियो। मूंखे अवां जे अहज ऐं तकलीफ़ विलायत में वेहण न ॾिनो। माण्हुनि जे ज़मीनुनि ते कब्ज़ा, अयाशूं ऐं शराब नोशी करण हिकु सचे मुर्शद जो पढ़ नाहे। जो पीर करामत असांजे ॾाॾी पोटीअ मां नाहे, हू हिकु उमतण मां आहे। हू जेकॾहिं सचो मुर्शिद हुजे हा न, पंहिंजे मुरीदनि खे पंहिंजनि बचनि वांगुरु सम्झे हा, उन्हनि जे नंगनि खे गाइब करे पंहिंजे अयाशीअ जो सामान न ठाहे हा। पर हाणे मां अची वियो आहियां, हीअ गादी मुंहिंजी आहे। हिन दरगाह ऐं गादीअ जो असुल वारिस मां आहियां। मां तव्हांजो साथ ॾींदुसि, अव्हां लाइ बड़ जी थधड़ी छांव थींदुसि। अस्सलाम वालेकुम एहसान भाई। वालेकुम सलाम। एहसान साईं ॿियो त सभु ख़ैर आहे, पर तव्हांजे चाचे मूंसां वॾो नाहक कयो आहे। मुंहिंजी ज़मीन ते नाजाइज़ कब्ज़ो करे हुन पंहिंजा हथियारबंद माण्हू उते विहारे छॾिया। हू मूंसां वॾा ज़ुल्म करे रहियो आहे एहसान साईं। 25 वेल फसल ॿोड़ाए थो छॾे ऐं कचा सिला पाणी बंदि कराए सुकाए थो छॾे। सच पुछो एहसान साईं, आऊं त हाणे पाई पाई जो मोहताज थी वियो आहियां। हाँ एहसान साईं, रईस अनवर सच थो चए। अनवर साईं, तव्हां फिक्र न कयो, मां तव्हांजो भरपूर साथ, छो त मां पाण मज़लूम आहियां ऐं मज़लूमनि जो साथ ॾींदो आहियां। पीर करामत जो बाप हमेशह हमेशह लाइ बंदि करण आहे। अनवर साईं, तव्हां बेफ़िक्र थी हलिया वञो, मुंहिंजो तव्हां सां साथ आहे ऐं रहंदो। ठीकु आहे एहसान साईं, वॾी महिरबानी।